अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ख़बरुनि जो स्लो जारी है। तव्हां सां जाम नवाज़ अली मां ख़बर शेयर कंदो हलूं। जाम नवाज़ अली लॻ ॻोठ अल्लाह बचा ख़ासि कहिड़ी मैच जांच खां पोइ बि पाणी न कढायो वियो ऐं न वरी हिन महिल ताईं ॻोठ में मच्छर मार स्प्रे करायो वियो आहे। ॻोठाणे ग़रीब मिस्किन लाचार पंहिंजी मदद पाण ॻोठ जो पाणी कढायो। सवा घरनि जी लॻभॻि आबादी रखंदड़ अल्लाह बचा ख़ासि कहिड़ी में खबर ख़ासि कहिड़ी नबू ख़ासि कहिड़ी लालो ख़ासि कहिड़ी फ़तेह अहमद ख़ासि कहिड़ी मुश्ताक ख़ासि कहिड़ी सिंध तक न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे ॻोठ में हिन महिल ताईं कोचू ॾियणु नुमाइंदो कोन पहुतो आहे, न वरी तक जो कोचू ॾियणु नुमाइंदो पहुतो आहे। असां पंहिंजे ॻोठ में उघाड़ी करे किराए जी मशीन घुराई आहे। 5000 उघाड़ी थी आहे, 5000 उघाड़ी थी आहे। बरसाती पाणी पंहिंजे घर मां कढूं था। गरम पाणी जे करे असांजा पेर पची विया आहिनि ऐं ज़ख़्म बि थी विया आहिनि। असांजा माल ढोर त कुझु मरी विया आहिनि ऐं कुझु बचियल आहिनि ऐं उहे बि मरण जो ख़दशो आहे। हिते मच्छरनि जो आज़ार बि हद खां वधीक वधी वियो आहे। असां ग़रीब माण्हू काॾां वञूं? असांजे ॻोठ में मच्छरनि ऐं बरसाती गंदे पाणी जे करे बीमारियुनि बि कर कढियो आहे। बुखार, दस्त, उल्टिन, मलेरिया, टाइफाइड, ख़ारिश, मलो में वकोड़जी विया आहिनि। ॿार तौर पोड़ा असां पंहिंजो इलाज करायूं या बुख जे बाहि माण्हुनि लाइ कुझु सामान सौदो वठूं। असांजे ॻोठ में मच्छर मार स्प्रे करायो वञे त जीअं कुझु सुकून जे ज़िंदगी गुज़ारे। असांजे ख़ुदा अपील आहे त DC सांगर ऐं मुख़्तियार कार जाम नवाज़ अली ऐं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां मुतालबो था कयूं त असांजे ॻोठ जी ख़बर जो नोटिस वठी असां मिस्किन लाचारनि जी को मदद करे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।